नाज़िन खानपुर वेझो गाई लोअर माइनर जे सवाई आबादगारनि ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ टारनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो आहे। उन्हीं हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मेहर महर। जी मेहर जी बिल्कुल खानपुर महर लगे ही अज जो गाजी माइनर लोअर आ उन में पानी की शदीद खोट खिलाफ़ अज हितां जा आबादगार जेके उन्होंने एहतजाजी मुज़ाहिरो किया है। गाजी माइनर लोअर की पुल ते जेको आहे सो टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो आहे। अचो त आबादगारनि खां पुछूं त हुननि जो छा चवणु आहे। का शइ कोन्हे हिते पाणी गाजी लोअर में एहतजाज हिन जे करे कयो था ते सॼी सनक आहे और उन्हीं का पोइ इंजीनियर आहे एसडीओ आहे मोहम्मद बख्श खान के अपील आहे बिलावल भुट्टे के अपील आहे त वधि मां वधि असांजी वाहौर कई वञे। गाजी में कॾहिं बि 2005 खां पाणी ख़तमु थी वियो आहे त हिन महिल ताईं को पाणी न आहे। चपे चपे ते बुंडा लॻल आहिनि, छाबा लॻल आहिनि, गाजी हेठि ते दर सटियल आहिनि, बचायो बाज़ार खणे कोन थो। हिते लखें एकड़ ज़मीन आहे जेका हिन पाणी न हुजण जे करे गैराबाद आहे ऐं हिन आवाम जी इहा माशी क़तल आहे जेका हिन आवाम खां इंशा अल्लाह ताला बर्दाश्त न थींदी। ऐं हिते जेको पाणी जो खोट आहे हिन वाह जे जेके भिक में वायूं आहिनि उन्हनि में पाणी खोड़ मिक़दार में मौजूदु आहे, वाफ़र मिक़दार में मौजूदु आहे। लेकिन हिन अकेले वाह खे नज़रअंदाज़ करे हिन क़ौम खे नज़रअंदाज़ कयो थो वञे। इंशा अल्लाह ताला ही क़ौम जॾहिं सुजाग थी त सिर्फ़ु ही रस्तो न बल्कि आफ़ीसरनि जे साम्हूं जेके उहे बीही करे उन्हनि जा रोड ऐं रस्ता बि बंदि कया वेंदा। असां आबादी त खाधो आहे पर असांजा जानवर बि उञ मरनि था, असांजा ॿेजा सड़ी विया। इहो असांजे मोहम्मद बख्श खान खे ख़ासि में ख़ासि असां अपील आहे। इरीगेशन डिपार्टमेंट में जेके बि अमलदार वेठा आहिनि इंतिहाई नाक़िस उन्हनि जे अमल कारकर्दगी। को इंजीनियर को बि माण्हू हिन टाइम ते टेल ताईं विज़िट ते बि कोन आयो आहे जो विज़िट करे ॾिसनि त माण्हू सां कहिड़ी हालत आहे, छा थिए थो छा न थिए थो। इन लाइ असां एहतजाज कयूं था, पुरअमन एहतजाज कयूं था ऐं इहा असांजी आईंदा लाइ अमल बि आहे। जेकॾहिं इन मसइलो असांजो हल नथो थिए, हर साल ई थींदो त इंशाअल्लाह इन जी असां भरपूर मज़ामत कंदासीं। असां DC घोटकी ऑफिस ॾे धरणो हणंदासीं। बिल्कुल तव्हां गाजी माइनर लोअर जे आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त गाजी माइनर लोअर में काफ़ी अरसे खां पाणी जी खोट सबबु हितां जो जेको ज़रई ज़मीनूं आहिनि बंजर बणिजी वियूं आहिनि, फसल पोखिजी न सघिया आहिनि। हिननि इहो चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं गाजी माइनर लोअर में पाणी न छॾियो वियो त हू DC ऑफिस ॾाढो धरणो हणंदा। कैमरामैन हसनैन खान सां गॾु मेहर महर, आवाज़ TV खानपुर महर।